साईं सां अहमद साहब सां ज़िक्र थियो, उन केस कयो त ॿुधाई त 3 ॿारनि जा सभु वकील उहे जेके कातिल हुआ उन्हनि जे तरफ़ां अची वकालतनामा विधा। पुलिस त हुई हुननि सां गॾु हुई, जुडिशरी बि तूं हिक ताईं हिकिड़े जज खां सवाइ जज जो बि साॻियो किरदारु हो त वकीलनि जो बि साॻियो किरदारु हो। मूं वटि जॾहिं केस आयो त मूंखे कंहिं उते ई चयो, अञा ऑर्डर साइन कोन थियो त सिंधी जो चीफ जस्टिस या 10-15 ॾींहं थिया आहिनि, 15 डेज़ में डिसीशन थियण पिया वञनि ऐं इन में MNAs वग़ैरह इन्वॉल्व आहिनि, जे फ़िलहाल नोटिस करे छॾियो ऐं हफ़्ते 10 ॾींहंनि जी डेट ॾियो। सची ॻाल्हि इहा आहे, ऐं इंसान आहियां, कमज़ोर माण्हू बि आहियां, अहिड़ो पंहिंजे पाण खे परफेक्ट कोन थो सम्झां। जेतिरो मूंखे तव्हां प्यारु ॾिनो आहे, उथी बीठा आहियो, पग पाराई अथव ऐं इज़त ॾिनी अथव, एतिरो लाइक कोन आहियां, आम माण्हू तव्हां वांगुरु आहियां, पर मूं पंहिंजो आदर कयो ऐं इहो जाली सां फिटनेस आहे। मूं चयो त अहिड़ी चीफ जस्टिस ई मूंखे कोन थी खपे।